आदा दोस्तों, अॼु हे वीडियो बनाइण जो हिकु ख़ासि मक़सदु आहे। तव्हांजे साम्हूं अचण जो हिकु ख़ासि मक़सदु आहे। कोशिशि करे इन ॻाल्हि खे ध्यान सां ॿुधिजो। लगातार सिंध ऐं बलोचिस्तान में कंटिन्यू बरसाति वसंदी रहे थी, पर इन बरसाति जे दौरान कुझु फेसबुक ते पोस्टां शेयर थियूं आहिनि, जंहिं पोस्टनि में इहो वाज़े तौर ते लिखियलु आहे त जेकी छतनि जे मथां जॾहिं बरसाति में छत वहंदी आहे त इन छतनि जे मथां जेकी हिकिड़ी प्लास्टिक विधाऊं, उन प्लास्टिक जो आम रेट 50 खां 60 रुपयो आहे, पर इन बरसाति जे दौरान उहा प्लास्टिक 150 को ई क्रॉस करे वई आहे। कोई 150 रुपये विकिणे थो, कोई 200 रुपये विकिणे थो। छो त असां इन ॻाल्हियुनि में होशियारु आहियूं। मां ज़्यादा ॻाल्हियूं त न छेड़ंदुमि, पर जे अगरि पोइते कोमरी में हिकु वाक़ियो थिए थो जिते किथे बर्फ़बारी आहे त हुते हिकु चेन जो रेट जे अगरि 500 रुपया आहे त उनजो किरायो छड़ो 5000 रुपयो उन ॾींहंनि में करे छॾियोसीं, जंहिंजे करे काफ़ी क़ीमती जाना ज़ाया थी वियूं। जे अगरि कोरोना जो वक़्तु अचे थो त हिकिड़ो मास्क जो बॉक्स जे अगरि 100 रुपये या 120 रुपये आहे त उहो 4000 ताईं पहुचाइण में असां वॾा होशियारु आहियूं। पर हाणे हे लगातार जेकी बरसाति हले थी, इन में काफ़ी पोस्टां साम्हूं शेयर थियूं आहिनि त प्लास्टिक जो रेट 50-60 रुपये वारो हाणे 200 रुपये ते वञी पहुतो आहे। चलो ठीकु आहे, पर हाणे जेकी मां ॻाल्हि कयां थो इन ते थोरो ध्यानु ॾिजो, गौर कजो। पहिरों में त जेको जंहिंजी छत वेंदी उहो ग़रीब हूंदो, अमीर जी छत कॾहिं बि न वेंदी। इन बरसाति में बि कचा घर वेंदा आहिनि, कचियूं छतां वेंदियूं आहिनि। हाणे जेको ग़रीब जेको दिहाड़ीदार हूंदो, पहिरों में त उहो हफ़्ते को वठी करे त हिन टाइम महिनत मज़दूरी ते वियो बि न हूंदो। उहो मज़दूरी करे अचे त कुझु घर खणी अचे, पर हाणे वियो न आहे त उहो घर खणी छा अचे। हुन डराया खोया जेके 2-4 रुपया 200-400 जेके गॾु थियल हूंदा उहे ई ख़तमु थी विया। पर हाणे मिसाल जे तौर ते जे अगरि हिकु ग़रीब आहे जेको रहे वीचारो पंहिंजे ॿारनि बच्चनि सां गॾु कची जॻह में तो जिथे छत वहे थी, हाणे उहो चए मां वटि पैसा अची बचिया आहिनि आख़िरी 700 रुपयो। मां हिकु मिसाल ॾियां थो, 700 रुपयो एग्ज़ाम्पल तौरु। हाणे घरों ॿार बच्चा जेके आहिनि उहे बुखिया बि वेठा आहिनि, घर में मानी बि तयारु नथी थिए, छत चुंहिंजे थी, छत वहे थी। हाणे घरों खणी निकितो आहे 700 रुपयो, दिलि में इहो सोचे निकितो आहे त 500 रुपये जी मां प्लास्टिक, जंहिंखे सिंधी में असां किथे किथे कली बि चवंदा आहियूं, 500 रुपये जी मां प्लास्टिक वठी अचां थो ऐं 200 रुपये मुंहिंजे मानी ॿारनि बच्चनि जे लाइ। अॼोको ॾींहुं गुज़ारो थी वेंदो, सुभाणे वरी रब वेठो आहे। पर उहो जीअं वञे थो दुकान ते उहा 500 रुपये जी ख़्यालु रखे करे 500 रुपये जी प्लास्टिक वठण जे लाइ, पर उते जीअं वञी पहुचे थो त अॻियों उहो दुकानदार उहो चेसि थो 500 रुपये जी प्लास्टिक हाणे न मिलंदी, छाकाणि हाणे 50 रुपये वारी थी वई 200 रुपयो, त 500 रुपये वारी थी वेंदी 2000 रुपये। हाणे हे वीचारो चए थो मां वटि एतिरा पैसा त न आहिनि। आख़िर हणंदे मारंदे चए छो त ॿारनि बच्चनि जे लाइ हर को सोचंदो आहे। ॿार खे काई तकलीफ़ हुजे, परेशान माउ पीउ हूंदा आहिनि, जंहिंजो घर झागंदो पियो हुजे पाणी में, छतां वहंदी पई हुजनि, उन पीउ खे कीअं आराम ईंदो। उहो हणंदे मारंदे चए थो 700 रुपये ई तूं ॾेई छॾ प्लास्टिक।
हाणे 700 रुपए जी उन प्लास्टिक वरिती, जेकी 200 रुपए जी उनखे मानी वठणी हुई पंहिंजे ॿारनि जे लाइ। हू मानी वारा पैसा उनजी जेब में हलिया विया, जेको डबल मुनाफ़ो ट्रिपल मुनाफ़ो रखे करे प्लास्टिक विकिणे थो। हाणे जी जेब में त हलिया विया। हाणे हर को पंहिंजे पंहिंजे रब खे पाॾाईंदो बि आहे। को सजदा कंदो आहे, को मथा टेकंदो आहे, को हथ जोड़ंदो आहे, ऐं हर को पंहिंजे पंहिंजे वक़्त सां साल में कोई न कोई अहिड़ा ॾींहं कढंदो आहे जंहिंमें ख़ैर ख़ैरात, प्रसाद, दान पुञ कंदो आहे। हाणे उहो बंदो जेको 700 रुपयो उन ग़रीब को वरितो अथई, उन में 500 रुपयो थी वियो प्लास्टिक जो, 200 रुपयो एक्स्ट्रा थी विया जेके उनजी मानी जा हुया, उहो बि उनजी जेब में हलिया विया। हाणे छा आहे, साल में उहो वक़्तु अचे थो जेको दुकानदार चए थो यार मां रब जे नाले ते ख़ैर ख़ैरात कयां, कुझु विरायां, कंहिंजे नाले ते, रब जे नाले ते। चलो टाइम अची वियो, बिरयानी देगा लही आयूं, या मिठाई अची वई। ख़ैर ख़ैरात जा कई क़िस्म थी था सघनि, परसाद जा कई क़िस्म थी था सघनि। कंहिं बि तरीक़े सां उहो रब जे नाले ते कुझु बि विराइण जे लाइ तयारु थियो आहे। पर एग्ज़ाम्पल तौरु हिकु चांवरनि जी देग जे अगरि लही आई, भाई कंहिंजे नाले ते ख़ैरात करे थो, चए मां रब जे नाले ते। पर हाणे हिकिड़ो हिते वॾो सुवालु अचे थो, जे अगरि रब साम्हूं अची वञे, हू पुछा करे चए कंहिंजे नाले ते ख़ैर ख़ैरात करे थो, चए मां रब तुंहिंजे नाले ते। त रब वापसि हिकिड़ो ॿियो बि सुवालु ज़रूरु कंदो। उहो इहो बि सुवालु कंदो त जेकी तूं चांवरनि जी देग मुंहिंजे नाले ते ख़ैर ख़ैरात करे थो, छा इन में बि 200 रुपयो जेकी ग़रीब जे ॿारनि जी रोटी वञणी हुई, मानी वञणी हुई, जेके उहे खाइनि वीचारा, पर उहे हराम थी करे तुंहिंजी जेब में विया, छा उहे 200 रुपया हराम वारा बि इन देग में विधा थी, इन मिठाई में विधा थी, इन प्रसाद में विधा थी? ऐं जे अगरि उहे 200 रुपयो उन ख़ैर ख़ैरात प्रसाद में पइजी बि विया, त छा उहे रब पंहिंजे दर ते क़बूल कंदो उहो ख़ैर ख़ैरात? छा उहो रब पंहिंजे दर ते क़बूल कंदो उहो ख़ैर ख़ैरात जेको असां उनजे लाइ कढूं था, उनजे नाले ते कयूं था? वापसि चइण जो मक़सदु, मञूं त हिन टाइम हिकु ॾुखियो वक़्तु आहे। 5-6 ॾींहंनि खां वठी करे लगातार बरसाति रुकी न आहे, लगातार बरसाति वहे थी। कईअनि जा घर लुड़ी विया, कईअनि जा बच्चा लुड़ी विया, कईअनि जा कई कुझु लुड़ी विया, कईअनि जा कारोबार बंदि पिया आहिनि। पर असां ज़्यादातर शिकायत सिर्फ़ु सरकार ॾे कयूं था त सरकार असांजी मदद नथी करे। ठीकु आहे, सरकार ॾे शिकायत आहे, पर उनजे लाइ बाद में वक़्तु पियो आहे, बाद में उन सां शिकायत कंदासीं। पर हिन टाइम हर को पंहिंजी पंहिंजी ज़िम्मेवारी संभाले। छा ख़बर रब हिन टाइम बंदनि खे बंदनि जी ख़िदमत करण जो मौक़ो ॾिनो आहे, त बंदा कंहिंजे कमु अची वठि। सो कोशिशि करे कंहिंखो बि ज़्यादा मुनाफ़ो न वठो। अञा थी सघे त जे अगरि ॾिसो था मुंहिंजे भिक में कोई ग़रीब वेठो आहे, कंहिंखे ज़रूरत आहे, त उनजी कुझु मदद करे वठो, उन्हनि ताईं कुझु खाइण पीअण जी शइ पहुचाए वठो, उन्हनि खे कंहिं सुठी जॻह ते, कंहिं महफ़ूज़ जॻह ते, ॾिसो था उन्हनि जो घर किथे किरण वारो, त उन्हनि खे कंहिं महफ़ूज़ जॻह ते मुंतक़िल कयो। कोशिशि करे हिक ॿिए जो ख़्यालु कयो। इहो ई वक़्तु आहे
पाण खे साबित करण जो त असां बि इंसान आहियूं। सो मां अॻे कॾहिं कंहिं बि वीडियो जे लाइ कंहिंखे बि अर्ज़ु न आहे कि शेयर करण जे लाइ, पर हिन वीडियो खे मां लाज़मी गुज़ारिश कंदुमि त वधि खां वधि शेयर कयो। छा ख़बर तव्हांजे हिकिड़े शेयर सां कंहिं ग़रीब जे 200 जी रोटी, कंहिंजी जेब में हराम थी करे उहे 200 रुपया न हलिया वञनि, उन्हनि ग़रीबनि ताईं वापसि मथां पहुची वञनि, उन्हनि जे ग़रीबनि जो ग्राह बणिजी वञनि। सो वरी महिरबानी।